अपडेट क्यों पे छठे मो जिते ज़हनी माज़ूर नौजवान ते तशद्दुद बाद संदस वीडियो वायरल करण वारो मामलो थियो आहे। पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे। अवांखे अपडेट क्यों पे छठे मो जिते ही वाक़ियो पेश थियो आहे। अवांखे अपडेट क्यों पे नाज़रीन। पुलिस जो नौजवान जी तज़लील वारे केस में डीएसओ ठट्टो हनीफ मेमन जे घर ते संदस पुट जी गिरफ़्तारी लाइ छापो बणायो वियो आहे। पुलिस जो डीएचओ जे पुट जी गिरफ़्तारी लाइ घर ते छापो हयो वियो आहे। ज़हनी माज़ूर नौजवान खे तज़लील जो निशाना बणाइण वारो मामलो थियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया छठे मो जिथे पुलिस जो डीएचओ जे पुट जी गिरफ़्तारी लाइ घर ते छापो हयो वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ असां राब्तो कयो आहे ठटे मां केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी छत्तीस शहर में जो गुजरती जो ज़हनी मजदूर नौजवान है मौसम खतरी उनके खंबे खंडी पंज उबाश के नौजवान उनके तशद्दुद दाग बनाए उनकी तजलील कई उनका तजलील आमिल उनकी भरे वीडियो जेका है वो वायरल कई वई सोशल मीडिया ते जंहिंखां पोइ मीडिया ते ख़बरूं वञण खां पोइ एसएसपी छठो मामले जो नोटिस वरितो। छठे थाणे ते पंज जवाबदार नौजवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयल वियो आहे। पंज जवाबदार छत्तीस शहर जे पास धुरेन सां तालुक रखनि था, जिनमें मुख्य जवाबदार आहे डीएचओ ठट्टो जो पुट आहे खजल मेहमान उन सां गॾु उनजा साथी आहिनि मेहमान नई जो को मुतवा पुष्ट आमर मेहमान रात देर ताईं पुलिस छापा हणी हिकु जवाबदार जेको आहे जाहिद खुदाई खे गिरफ़्तार करे वरितो हो। उन खां पोइ अॼु सुबुह छापनि जो सिलसिलो जारी रहियो आहे। अॼु सुबुह थोरी देरि अॻु में पुलिस छापा हणी ॿिए जवाबदार नई जो को बि गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिन्ही खे नाटक कयो वियो आहे छठे थाणे ते, जॾहिं त डीएचओ जेको पुट आहे खजल मेहमान उनजे गिरफ़्तारी लाइ डीएचओ जे घर ते पुलिस चढ़ाई कई आहे। राति में ॿ भेरा चढ़ाई कई गई है। सुबह में पुलिस चढ़ाई कई है। एसएचओ ठट्टो अमीर मशको जे अगवानी में कार्रवाई जो सिलसिलो जारी है। जेके इतलाह ॾेई रहिया आहिनि हिन वक़्त ताईं जेको मुख्य जवाबदार आहे डीएचओ जो पुट खजल मेहमान उहो पुलिस गैस अची न सघियो आहे। पर उनजे भाउ फैज़ मेमन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सां गॾोगॾु बाक़ी रहियल टे जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। नौजवान मौसम खतरी के गुज़र विचारे पंज उपाश जे बाप शहर जा माण्हू आहिनि उन्हनि जा पुट आहिनि, जंहिंमें डीएचओ ठटे जो पुट बि शामिल आहे। उहो मुख्य जवाबदार आहे जंहिं वीडियो भरे वायरल कई उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल थियो। उन खां पोइ कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं ठटे सिविल सोसाइटी समाजी ग्रुप पारां अॼु एहतियात जो सॾु ॾिनो वियो, जंहिं खां पोइ पुलिस कार्रवाई तेज़ करे छॾी वई। राति हिकु जवाबदार खे ऐं अॼु सुबुह हिकु वधीक जवाबदार टिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापाया पिया वञनि। जिसमें मुख्य जवाबदार जेको आहे बासत चवण आहे त डीएचओ ठटे जो पुट खजल मेमन आहे जंहिं नौजवान खे खंबे खणाए ऐं उनजी वीडियो भरे वायरल कई। उनजी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। उनजा हथ अची न सघियो आहे। उनजे भाउ फैज़ मेमन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सां गॾोगॾु ॿ जवाबदार जेके आहिनि जाहिद खुदाई ऐं नई छोकिरियो खे पुलिस गिरफ़्तार करे छॾियो आहे। एसएचओ ठट्टो अमीर मशको ॿिन्ही खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी तस्दीक कई आहे। उनजे चवण ठटे मकड़ी ते छापनि जो सिलसिलो जारी आहे। महबूब रोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। बुलेटिन में ॿी